जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु पंहिंजी सिंधी मिठड़ी ॿोलीअ में मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां कारकत महीने जी कथा। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त हलो त पाण शुरू था कयूं। अध्याय 9। न देव ऋषि नारद चयो त हे राजन, देवताउनि खे हार खाई जेके दैत राक्षस वञी पाताल में लिकिया हुआ से बि हाणे जलंधर जे पृथ्वीअ ते बेखौफ़ थी हेॾा होॾा घुमण लॻा। हिकिड़े ॾींहुं राहुअ जो सिर ढकियल ॾिसी जलंधर पुछियो त हे गुरुदेव, हिन जो सबबु कहिड़ो आहे? शंकराचार्य त हे जलंधर, समुंड जे मंथन वक़्तु जेके रत्न देवताउनि खणी विया ऐं देवतनि जे जेके बुरे नमूने हार थी हुई सो सारो वृतांत जलंधर खे करे ॿुधाई। उहो वृतांत ॿुधी जलंधर क्रोध में अची अखियूं लाल करे कमंसर नाले राक्षस खे दूत करे देवताउनि जे राजा इंद्र वटि मोकिलियो। इंद्र जे दरबार में कमंसर चयो त हे इंद्र, जलंधर चयो आहे सो तूं ॿुध, मुंहिंजे पिता समुंड खे छो विलोड़ियो? जेके रतन तो चोराया आहिनि से वापसि कर। इहो ॿुधी इंद्र खे क्रोध वठी वियो। चयईं त हे दूत, मुंहिंजे ख़ौफ़ खां समुंड केतिरनि दैतनि खे पिणु लिकाए ख़ुदि वटि विहारे वेठो आहे। इन करे ई मूं रतन कढिया आहिनि। इन करे तूं वञी समुंड खे से विलोड़न जो समाचार वञी जलंधर खे ॿुधाए। नारद मुनि चयो त हे राजन, दूत उतां रवानो थी सॼो समाचार जलंधर खे ॿुधाई। इंद्र जो इहो समाचार ॿुधी जलंधर क्रोध में अची दैतनि जी मदद लाइ चइनि तरफ़ां जा लश्कर घुराइण लॻो। शुंभ निशुंभ वग़ैरह बहादुरनि में बहादुर सेनापतिनि खे बि घुराए वरितई। जलंधर दैतनि जी सेना वठी नंदन वन में ऐं स्वर्ग खे वञी घेरो कयो। इहा हालत ॾिसी देवताउनि बि जीर ढके अमरावती नगरी खां ॿाहिरि निकिरी अची दैतनि जे साम्हूं थी बीठा। बसि पोइ छा थियो, ॿिन्हिनि धुरियुनि जी पिण में लड़ाई लॻी वई ऐं केतिरे ई खून जी नदियूं वहण लॻियूं। शाम जे वक़्तु जॾहिं लड़ाई बंदि थी, तंहिं वक़्तु शंकराचार्य अमृत जो फुड़ो मरी वियल दैतनि जे मुंहं में विधो त सभु दैत उथी खड़ा थी बीठा। हेॾां देवताउनि जे गुरु विस्पति पिणु मरी वियल देवताउनि जे मुंहं में अमृत विझी उन्हनि खे उथारे छॾियो। जलंधर शंकराचार्य खे चयो त मुंहिंजे दरवाजे ते देवताऊं कीअं जीअरा थी रहिया आहिनि? शंकराचार्य चयो त अंगरा जे पुत्र, देवताउनि जो गुरु द्रोणाचल पर्वत तां संजीवनी बूटी आणे देवताउनि खे जीअरो थो करे। तंहिं करे तूं वञी पहिरीं द्रोणाचल पर्वत खे जीत। नारद मुनि चयो त हे राजन, इहो ॿुधी जलंधर हिकदमि द्रोणाचल पर्वत खे जीते समुंड में उछले अची लड़ाईअ में हाज़िर थियो। जंहिंखां पोइ देवताउनि जी केतिरी सेना मरी वई। तॾहिं अमृत हासिल करण लाइ विस्पति द्रोणाचल पर्वत ॾांहुं वियो, पर पर्वत खे न ॾिसी करे विस्पति ख़ौफ़ विचां सभिनि देवताउनि खे चयो त हितां त भॼी पासो वठो। जलंधर महादेव जे अंश मां पैदा थियल आहे। इहो सॼो उपद्रव इंद्र खां ई पैदा थियल सम्झणु घुरिजे। विस्पति जा इहे वचन ॿुधी करे देवताऊं वठी भॻा। देवताउनि खे भॼंदो ॾिसी जलंधर देवताउनि जी नगरी अमरावती खे कब्जे में करे छॾियो। इंद्र ऐं ॿिया सभु देवता सुमेर पर्वत ते रहण लॻा। जलंधर जॾहिं ॿुधो त इंद्र सुमेर पर्वत ते पियो रहे, तॾहिं जलंधर शुंभ निशुंभ वग़ैरह दैतनि खे राज कारोबार ॾेई पाण दैतनि समेत इंद्र सां लड़ाई करण लाइ सुमेर पर्वत ते रवानो थियो। इते श्री पद्म पुराण कार्तिक महात्म जो 9 अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। अध्याय 11। दैतनि खे ईंदो ॾिसी इंद्र देवता ख़ौफ़ विचां अची ॾकण लॻा। ॿियो चारो न ॾिसी विष्णु भॻवान जी स्तुति करण लॻा त हे त्रिलोकीनाथ, भक्तनि जा दुख नास करण वारा, ब्रह्मा विष्णु महादेव जे रूप में संसार जी पालना करण वारा, असांजी रक्षा करो। हे भॻवान, तव्हांखे असांजो वारो वार नमस्कार आहे। इहो ॿुधी विष्णु भॻवान क्रोधित थी लक्ष्मीअ खे चयो त मां युद्ध में थो वञा, छाकाणि त मूंखे देव देवताऊं मदद लाइ पुकारे रहिया आहिनि। जो तुंहिंजो भ्राता जलंधर देवताउनि खे सताए रहियो आहे। लक्ष्मी चयो त हे देव, जेकॾहिं मां अव्हां जी सची भक्तन आहियां त मुंहिंजे भ्राता जलंधर अव्हां जे हथां न मारिजे। भॻवान चयो त हे देवी, भॻवान महादेव जे प्रताप सां ऐं तुंहिंजे प्यार में पलियल जलंधर मुंहिंजे हथां मारण योग्य कोन्हे। देव ऋषि नारद चयो त हे राजन, शंख चक्र गदा तलवार खणी गरुड़ ते सवार थी भॻवान विष्णु अची युद्ध जे मैदान में पहुतो। भॻवान खे युद्ध जे मैदान में ॾिसी जलंधर खूब बाणनि जा वशकारा कया। भॻवान ऐं दैतनि जे विच में महायुद्ध लॻी वियो। भॻवान पंहिंजे बाणनि सां दैतनि खे मारे विधो।
दैत राजा जलंधर हिकदमि उछल खाई गरुड़ खे मस्तक ते गदा हईं ऐं पृथ्वीअ ते किराए छॾियईं। भॻवान विष्णु खिली जलंधर जी गदा भञी वरिती। हुन क्रोध में भरिजी भॻवान खे छातीअ में मुक हईं। ॿिन्हिनि में मल्हाई युद्ध शुरू थियो। कुझु वक़्त खां पोइ भॻवानु चयो त हे देवतनि जा राजा जलंधर, मां तोते ॾाढो प्रसन्न थियो आहियां, जेको घुरिणो हुजई घुर। दैतराज चयो त हे भॻवान, जेकॾहिं तूं मूं ते प्रसन्न आहीं त तूं लक्ष्मीअ सां गॾु मुंहिंजे घर में विराजमान थी। विष्णु भॻवानु तथास्तु चई लक्ष्मी ऐं देवताउनि समेत जलंधर जे नगर में वियो। जलंधर हाणे देवताउनि, गंधर्वनि, सिंगनि, नांगनि, राक्षसनि ऐं मनुष्यनि खे वस में रखी टिनी लोकनि ते राज करणु लॻो। जलंधर जे राज में प्रजा ॾाढी ख़ुशि गुज़ारण लॻी। ग़रीब ऐं दुख को बि कोन ॾिसण में आयो। अहिड़ी तरह धर्म ते हली टिनी लोकनि जी प्रजा खे ख़ुशि कयो। प्रजा ॾाढी ख़ुशि थियण लॻी। नारद चयो त हे राजन, जलंधर जी हाक ॿुधी भॻवान विष्णु जी शेवा करण लाइ मां जलंधर जी राजधानीअ में पहुतसि। इते श्री पद्म पुराण कार्तिक मातम जो 11हों अध्याय पूरो थियो। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल।